अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल पापनगर जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। अॼु जी अपडेट में सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीक ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। दोस्तों पापनगर ड्रामे जी शूटिंग वरी तेज़ी सां हली रही आहे ऐं जेका रहियल खुयल सीन आहिनि उन्हनि खे बि तमामु जल्द शूट कयो पियो वञे त जीअं ईद खां पहिरियां इहे सीन मुकमिल कया वञनि। हक़ीक़त पुछो त जेको आहे पापनगर ड्रामो हाई लेवल जो ड्रामो आहे, को हल्को फुल्को ड्रामो न आहे। अब्बास गुल उडाणो जंहिंमें अदाकार हुजे तव्हां सम्झी सघो था त हू ड्रामो ज़बरदस्ती हूंदो, हल्को फुल्को ड्रामो न हूंदो। ऐं जी शूटिंग वरी तेज़ी सां हली रही आहे, ॾींहुं राति शूटिंग हली रही आहे। सुठा सुठा सीन ॻोठाणनि में शूट कया पिया वञनि ऐं उन्हनि जी इहा ई कोशिशि शायदि ईद खां पहिरियां इहो बक़ाया जेको स्पेल शूट कयूं था इन खे मुकमल करे वेठा आहियूं, पूरो करे वेठा आहियूं। ऐं उमेद बि आहे ईद खां पहिरियों ई पापनगर ड्रामे जेको ही सीन जेको स्पेल शूटिंग में हली रहियो आहे ये शूट थी वेंदो। ऐं हिसाब सां दोस्तों पापनगर ईद ताईं हली बि वेंदो ऐं ॿुधायो बि वञे पियो। दोस्तों जेको आहे न पापनगर ड्रामो हिकु वॾे स्केल जो ड्रामो आहे, हाई लेवल जो ड्रामो आहे। पापनगर में कहाणी बि राबेल जी सभु कुझु ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी ते ई बीठल आहे। इन जे मथां कहाणी डिपेंड पई करे। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे यूट्यूब चैनल खे। अल्लाह हाफ़िज़।